मज़दूरनि पारां रत जो नज़रानो पेश करे मज़दूरनि जो घाट ऊचो करणु ऐं अॼु फस्ट मई आहे योम मज़दूर दिहाड़ो आहे। अनाज मंडीअ खां मज़दूर इत्तेहाद जे ज़िले सदर मीर तारिक ख़ान पाचकाणी, ॾाॾो ख़ान जखराणी, आफ़ताब पाचकाणी, शमन पाचकाणी जी अॻवानी में सवें मज़दूरनि रैली कढी आहे। हिन रैलीअ में जेके मज़दूर शामिल आहिनि उहे मज़दूर भाव जा नारा हड़ी रहिया आहिनि। हिननि जो इहो मुतालबो आहे असीं जेके मज़दूर आहियूं उन्हनि असांजे ई पघर सां सरमाएदार उहे अरबे ऐं करोड़े रुपया कमाइनि था पिया। असांजे मज़दूरीअ खे उहो वधायो वञे ऐं हिननि इहो बि मुतालबो कयो आहे त पाकिस्तान सरकार जहिड़े रीत मज़दूरनि जे पघारनि में इज़ाफ़ो हर बजट में कंदी ईंदी आहे उन बजट ते सरमाएदार वापारी उहे अमल नथा कनि ऐं सरमाएदार ऐं वापारियुनि खे उन ऐलान ते अमल करायो वञे ऐं असां मज़दूरनि सां इंसाफ़ कयो वञे। असां ही जेके महांगाई वारो दौर आहे उन महांगाई वारे दौर में सुबुह जो सवेर खां ऐं शाम जो मग़रिब ताईं पंहिंजे बचण जे लाइ बोरियूं खणंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु जेकी बि असांजी मज़दूरी हूंदी आहे उहा महिनत उहे कंदा आहियूं। जेकॾहिं असांजे मुतालबनि खे तस्लीम न कयो, ही जेको योम मई मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे उहो असांजे लाइ तमामु मुक़दस आहे ऐं मज़दूरनि सां ही यकजहती वारो जेको रैली आहे उन रैलीअ में सवें जे तादाद में मज़दूर उहे शामिल आहिनि। जी।